नमाज जो चोर। हज़रत सैयदना अबू कतादा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमानी आलीशान आहे त इंसाननि में बदतरीन चोर वो आहे जेको पंहिंजी नमाज में चोरी करे। अर्ज़ कयो वियो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज में चोरी कीअं थींदी आहे? साईं जन फरमायो नमाज में चोरी इहा आहे त जेको माण्हू नमाज जा रुकू ऐं सजदा पूरा सही तरीक़े सां न करे उहो नमाज जो चोर आहे। हज़रत सैयदना अबू कतादा रज़ी अल्लाह ताला अन्हु रवायत करे थो, फरमाए थो त साईं जन फरमायो त जेको माण्हू पंहिंजी नमाज में सही तरीक़े सां रुकू सजदा नथो करे उहो नमाज जो चोर आहे। मुस्नद इमाम अहमद बिन हंबल जुल्द नंबर 8 सफ़ो नंबर 386 त इन ई ते हदीस मौजूदु आहे त साईं जन फरमायो जेको माण्हू पंहिंजी नमाज में चोरी करे त उहो चोर आहे, नमाज जो चोर। हाणे पंहिंजी नमाज में माण्हू पाण चोर थी वेंदो आहे, छाजे लाइ त माण्हू अक्सर करे रुकू ऐं सजदा सही तरीक़े सां न कंदा आहिनि। हाणे छा कंदा आहिनि त सजदे में हिकिड़ी तस्बीह पढ़ंदा आहिनि पोइ यकदमि थी वेंदा आहिनि, पर सजदे में घटि 3 तस्बीहूं पढ़णु घुरिजनि ऐं रुकूअ में 3 तस्बीहूं। रुकू जी तस्बीह सुबहान रब्बियल अज़ीम, सुबहान रब्बियल अज़ीम, सुबहान रब्बियल अज़ीम। सजदे जी तस्बीह आहे सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला। 3 दफ़ा पढ़णु घुरिजे। त इमाम जे जॾहिं पोइ लॻे जॾहिं इमाम जे पुठियां को नमाज़ मुक़्तदी पढ़े थो त इमाम खां बि अॻु भराई न करे। जो इमाम अञा रुकू में दाख़िल कोन थिया उहो अॻु में दाख़िल थिए। इमाम रुकू खां अञा मथो मथे खयो कोन आहे, चेल सीधी कई कोन आहे, चएसी मुक़्तदी सीधी करे वेठा। त इहो ख़्यालु रखणु घुरिजे जो असां पैरवी कयूं था इमाम जी पैरवी करण में पोइ असां न इमाम जे पोयां किरत करे सघूं था ऐं न इमाम खां अॻु पर सजदे में दाख़िल थी सघूं था। त इन्हनि शयुनि जो ख़्यालु कंदा करियो ऐं पंहिंजी नमाज़ जी चोरी न करियो। हाणे तव्हां नमाज़ में चोर कीअं था बणिजो त पंहिंजी नमाज़ जा रुकू सजदा सही तरीक़े सां कोन था करियो। ऐं घणा माण्हू त पंहिंजे में जॾहिं नमाज़ पढ़ंदा आहिनि पोइ 2 मिंट वॾा आहिनि, बसि अलहम्दो सूरत फाते जेकी आहे ग़लति सलत हल। इहे शयूं यादि करणु खपनि। घणा माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके पुछंदा आहिनि त साईं दुआ कुनूत यादि कोन्हे पोइ छा पढ़ूं। हाणे उन्हनि जो हुकुम त आहे त अल्लाहुम्मा रब्बना आतिना 3 दफ़ा पढ़ो, को मसइलो कोन्हे, पर असां मुस्लमान आहियूं। हाणे इहे दुआ कुनूत वधि में वधि 5 लाइनें बि आहे। इहे यादि करण में बि असांखे तकलीफ़ थींदी आहे, परेशानी थींदी आहे। त हाणे साईं छा करियूं, दुआ कुनूत में यादि कोन्हे त माण्हू बहाना ॻोल्हींदा आहिनि। पर दुनिया जूं ॿियूं नॉलेज माण्हू यादि करे वठे थो, दुनिया जा ॿिया किताब माण्हू यादि करे वठे थो। हाणे जेकॾहिं हीअ दुआ कुनूत यादि कईसीं त केॾो सवाबु मिलंदो। त दुआ कुनूत पढ़ण सां वॾो सवाबु मिले थो। दुआ कुनूत पढ़णु जेको दुआ कुनूत वितर में आहे, वितर वाजिबु आहे, हिन में पढ़बी आहे। त इहे शयूं यादि करणु खपनि। ऐं नमाज़ जूं कम से कम नंढियूं सूरतूं जेके आहिनि अलमतर, फील सूरत, माउन, नास, फलक, इखलास, लहब, इहे सूरतूं जेके नंढियूं पैमाने में यादि करणु खपनि। त नमाज़ में असां पढ़ूं ऐं इमाम जॾहिं पढ़ियल आहे त बाद में सुनत नफ़ल पढ़ूं त हुन में शयूं यादि करणु खपनि। ऐं शयूं कंहिं ॾुखियूं न आहिनि। अलाह से सभिनी मुस्लमान खे हिदायत था फरमाए ऐं दीनी मसइला सिखो ऐं यादि करियो। ऐं मोबाइल में बि किताब अॼुकल्ह अचनि पिया त मोबाइल में बि किताब पढ़ो, मुताला कयो, दीनी मवाद हासिलु कयो। नमाज़ खे अणॼाण न थियो, नमाज़ खे सुञाणो, नमाज़ खे सही तरीक़े सां सिखो, नमाज़ जा रुकू ऐं सजदा सही तरीक़े सां अदा करियो। मां